हाउ मेनी मिलीलीटर्स इन 1 लीटर? 1 लीटर में केतिरा मिलीलीटर हूंदा आहिनि? 10 मिलीलीटर्स, 100 मिलीलीटर्स, 1000 मिलीलीटर्स, 10,000 मिलीलीटर्स। त इन जो करेक्ट आंसर आहे 1000 मिलीलीटर्स। 1 लीटर में 1000 मिलीलीटर हूंदा आहिनि। ॿियो सवाल आहे, दी हाईएस्ट 4 डिजिट नंबर फ्रॉम दी फॉलोइंग इज़। हेठि ॾिनलनि मां कहिड़ो वॾे में वॾो 4 अददी नंबर आहे? 9999, 9998, 8998, 8999। त इन जो करेक्ट आंसर आहे ऑप्शन ए 9999 वॾे में वॾो 4 अददी नंबर आहे। दी 40% ऑफ 2000, 2000 जो 40% केतिरो थींदो? 400, 500, 800 या 1000। परसेंटेज टोटल जी 100 जे हिसाब सां ठहंदी आहे। त जेकॾहिं असीं 2000 जी 40% कढंदासीं त जवाबु ईंदो 800। हिते करेक्ट आंसर आहे ऑप्शन सी 2000 जो 40% 800 रुपया थींदो। दी प्लेस वैल्यू ऑफ अंडरलाइन डिजिट इज़। हेठि लीक ॾिनल लफ़्ज़ जो प्लेस वैल्यू यानी मकानी मुल्ह छा थींदो? हंड्रेड्स, थाउजेंड्स, 10,000, 100,000। त इन जो करेक्ट आंसर आहे थाउजेंड्स। एका, ॾहाका, सव, हज़ार। 3 जेको नंबर आहे उहो अंडरलाइंड आहे ऐं उहो प्लेस वैल्यू जे हिसाब सां थाउजेंड्स में अचे थो। दी नंबर 36,869 इज़ रिटन इन दी वर्ड एज़। 36,869 खे लफ़्ज़ में कीअं लिखिबो? त हिते ऑप्शन ॾिनल आहिनि, उन्हनि मां करेक्ट आंसर आहे ऑप्शन बी 36,869। ऑप्शन बी हिते करेक्ट आहे। दी 24 इज़ रिटन इन रोमन डिजिट्स एज़। 24 खे रोमन अददनि में कीअं लिखिबो? त इन जो करेक्ट आंसर आहे XXIV। ही 24 जेको मथां लिखियलु आहे इहो अरबी अदद आहे, इन्हनि खे अरबी अदद चइबो आहे ऐं हेठियां जेके लिखियल आहिनि इन्हनि खे रोमन डिजिट्स चइबो आहे। दी रोमन डिजिट C इज़ रिटन इन अरबियन डिजिट्स एज़। रोमन अददनि में C अरबी अददनि में कीअं लिखिबी? त ऑप्शन आहिनि 40, 50, 90, 100। इन जो करेक्ट आंसर थींदो 100। यानी रोमन अददनि जी जेका C आहे उहा अरबियन अददनि जे 100 जे बराबरि आहे। इफ 12 people done a work in 6 days, how much time 4 people will get to do same work? जेकॾहिं 12 माण्हू कोई कमु 6 ॾींहंनि में कनि था त 4 माण्हू उहो साॻियो कमु करण में केतिरो टाइम वठंदा या केतिरा ॾींहं वठंदा? 8 days, 12 days, 16 days, 18 days। त हिते करेक्ट आंसर आहे ऑप्शन डी 18 days यानी 18 ॾींहं। जेकॾहिं 4 माण्हू उहो साॻियो कमु कंदा त उन्हनि खे 18 ॾींहं लॻी वेंदा। If we convert 8 kilograms in grams, then correct option will be। जेकॾहिं असीं किलोग्रामनि खे ग्रामनि में तब्दील कंदासीं त हिते हेठियनि मां सही ऑप्शन कहिड़ो रहंदो? 80 grams, 800 grams, 1800 grams, 8000 grams। त हिते करेक्ट आंसर आहे 8000 grams। छो जो 1 किलोग्राम में 1000 ग्राम हूंदा आहिनि। जेकॾहिं असीं 8 किलोग्रामनि खे ग्रामनि में तब्दील कंदासीं या कन्वर्ट कंदासीं त असांजो सही जवाबु रहंदो 8000 ग्राम। ॾहों ऐं आख़िरी सुवालु आहे, विच नंबर फ्रॉम दी फॉलोइंग इज़ डिविजिबल बाय 7। हेठियनि मां उहो कहिड़ो नंबर आहे जेको पूरो पूरो वंडिजी सघिजे थो? 90, 84, 74, 66। त हिते करेक्ट आंसर आहे ऑप्शन बी 84 यानी 84। 84 उहो नंबर आहे जंहिंखे असीं 7 सां पूरो पूरो वंडे सघूं था ऐं 12 दफ़ा असां हिनखे 7 सां मल्टीप्लाई कंदासीं त 84 जवाबु ईंदो। बाक़ी जेके बि ऑप्शन्स आहिनि तव्हां उन्हनि खे डिवाइड करे ॾिसंदो त उहे 7 सां डिवाइड पूरा न थी सघंदा। सो उमेदु आहे तव्हांखे ही मॉक टेस्ट पसंदि आयो हूंदो ऐं अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।